दादू का ख़बर शामिल कयूं पिया। कामरान अली चारण जी रिपोर्ट मुताबिक़ कुछ ॾींहं अॻु फुलजी विलेज थाणे जे हद ॻोठ मलूजा पंवर में झेड़े दौरान क़तल थियल नौजवान इमदाद पंवर क़तल थियण वारो मामलो। उन सिलसिले में मक़तूल जी अमर मुस्मात ज़ुलेखा ऐं वारसन मुस्मात आयशा इमरान पंवर कलीमुल्लाह पंवर ऐं ॿियनि पाक किताब खणी दादू प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दाहियो त नौजवान पुट इमदाद पंवर खे क़तल संदसि जे चाचे मूसा पंवर दीन मोहम्मद ऐं ॿियनि कयो आहे, जेकी नौजवान जा कातिल आहिनि। पुलिस वरी उन्हनि खे फ़रियादी करे केस दाख़िल कयो आहे। मक़तूल जी अमर दायो त पुलिस बेगुनाह माण्हुनि मथां केस दाख़िल करे मुंहिंजे पुट जो खून लुहणो चाहे थी। हद जे एसएचओ ॻरी रिश्वत वठी कातिलनि जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो आहे। मुज़ाहिरीन आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी दादू खां मुतालबो कयो त मौक़े जी जांच कराए असल कातिलनि खे कानून जे कटहरे में आणे इंसाफ़ फराहम कयो वञे। पुलिस छा कयो आहे? उन जे हथ जी पुलिस छा घर में किड़ी पई अंदर अलाम जो कैंसर पाण ॿियनि ते करायो अथसि। उहे कहिड़ा छा नाला आहिनि?